खानपुरमहेर वेझो ॻोठ प्यारो लाशारी में सरकारी ज़मीन ते मुबैना तौर कब्ज़ा करे मार्केट अॾण खिलाफ़ ॻोठ प्यारो लाशारी जे ॻोठाणे धणी परतो लाशारी पारां सिंध हाई कोर्ट सकर बेंच में ॾिनल दरख़्वास्त ते हाई कोर्ट सकर पारां अॾावत उॾाइण जो हुकुम ॾिनो वियो, जंहिं तहत अॼु मुख़्तियारकार खानगढ़ यासीन शेख ऐं SHO खानपुरमहेर मिठल ककराणी रेवेन्यू खाते जे मुलाज़िमीन एंटी एनक्रोचमेंट जे अमले तोड़े पुलिस जी वॾी नफ़री साण करे ॻोठ प्यारो लाशारी पहुता त मार्केटनि जा दुकाननि खे ताला हणी गॾु थी विया, जिन एहतिजाज कंदे चयो आहे त कामोरा असांखे बेरोज़गार करणु घुरनि था, जेको अमल ठीक न आहे। होॾां मुख़्तियारकार खानगढ़ यासीन शेख कब्ज़ो कंदड़ दुकानदारनि खे हिकु दफ़ो ॿीहर 2 ॾींहंनि जी मोहलत ॾींदे वार्निंग ॾिनी त हू फौरी तौर दुकाननि मां पंहिंजो सामान कढी वञनि, ॿी सूरत में पंहिंजे नुक़सान जा हू पाण ज़िम्मेवार हूंदा। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुख़्तियारकार यासीन शेख जो चवणु हो त माण्हुनि एरीगेशन तोड़े रेवेन्यू खाते जी ज़मीननि ते कब्ज़ा करे दुकान ठाहिया आहिनि, जेको गैर कानूनी आहे। SHO खानपुरमहेर मिठल ककराणी जो चवणु हो त हाई कोर्ट सखर जी हुकुम ते असीं मुख़्तियारकार खानगढ़ ऐं संदसि टीम खे सिक्योरिटी ॾिनी आहे। होॾां दुकाननि ते कब्ज़े ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त ॾींदड़ धुर जे माण्हुनि मुश्ताक अहमद लाशारी ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त सरकारी ज़मीन ते बाअसर माण्हू ज़बरदस्ती कब्ज़ा करे मार्केटूं अॾियूं आहिनि त असां पारां सिंध हाई कोर्ट सखर में दरख़्वास्त दाख़िल करण खां पोइ कब्ज़ा माफ़िया वेरी बणिजी वई आहे। एहतिजाज कंदड़ जो चवणु हो त मुख़्तियारकार बार बार मोहलत ॾियण मां ज़ाहिर थिए थो त हू कब्ज़ा माफ़िया सां बट बणियल आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।